बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां यहाँ आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक्त जो हेडलाइन। जैकबाबाद में मौलादात थाने जी हद माइनर वाह वेझो अणसुञातल मोटरसाइकिल सवार हथियार बंदन फायरिंग करे 40 वरियनि जे ज़मींदार शादी ख़ान जखरानी खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो ऐं फरार थी वियो। ॿुधायो पियो वञे त वाक़ियो पुराणी दुश्मनी सबबि पेश आयो आहे। होॾां राब्तो करण ते SHO मौलादात दिलीजान मक्सी जो चवणु हो त वाक़े वारे हंधि ॾांहुं रवाना थी विया आहियूं। वधीक तफ़सील पहुचण बैदि ई ख़बर पवंदा। चुल में गुज़िरियल रात बेहोशी वारी हालत में मिलियल इरम जखरानी रियाज़ रिंद समेत 5 ॼणनि मथां अगवा ऐं ॾाढाई वारे इल्ज़ाम तां फिरी वई। मूंखे कंहिं अगवा नाहे कयो ऐं ना ई ॾाढाई कई वई आहे। मुसाफ़िर वेगन में वेही ठुल पहुतियसि। बेहोशी सबबि दिमाग़ कम न करे रहियो हो। बेहोशी वारी हालत में पुलिस हिते खणी आई। इरम जखरानी जो थाने में सहाफ़िन खे बयान। होॾां पुलिस इरम जखरानी पारां बेहोशी वारी हालत में लॻायल इल्ज़ामनि ऐं मीडिया ते हलंदड़ ख़बरुनि ते रियाज़ रिंद समेत 5 ॼणनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे छॾियो। सुबुह थींदे ई छोकिरी रातो के बयान तां फिरी वई। पुलिस छोकरी के ज़हनी मरीज़ करार ॾेई छॾियो। वाज़े रहे त कुछ वक्त अॻु इरम जखरानी पारां जैकबाबाद जे टावर रोड ते भी अहिड़े क़िस्म जो ड्रामो रचायो वियो हो। जैकबाबाद पुलिस खेस केतिराई भेरा चोरी केस में भी गिरफ्तार करे चुकी आहे ऐं फरियादिन पारां केस दाख़िल न कराइण सबबि आज़ाद थी वेंदी आहे। मां बेहोश किरी पियमि। सही आहे, बेहोश किरी पियमि। पोइ पुलिस वारा खणी आया। तोखे अगवा कंहिं न कयो? न कंहिं न कयो आहे। तू माना पंहिंजे मुंहुं आई आहे? जी हा दा वेगन ते चढ़ी आई आहियां मां पंहिंजे मुंहुं। तू राति चई पई न रिंद खणी आयो आहे न? राति भुले मां बेहोश हुयमि न। हा राति बेहोश हुयमि। जैकबाबाद वेझो 1 महीनो अॻु क़तल थी वियल नौजवान सूबो खोसो क़तल केस में मौलादात पुलिस पारां गिरफ़्तार कयल तालीम खाते जे मुलाज़िम मोहम्मद सिद्दीक रवाही खे पुलिस पारां आज़ाद करण जे इम्कानी ख़दशे ख़िलाफ़ मक़तूल जे वारिसनि पारां सिविल अस्पताल जैकबाबाद में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मक़तूल जे वारिसनि अमीर बख्श खोसो जी अॻवानी में क़ुरान पाक खणी पुलिस ख़िलाफ़ नारेबाज़ी कई। संदन चवणु हो त पुलिस मोहम्मद सिद्दीक रवाही खां रिश्वत वठी नालो ग़लत ॼाणाए आज़ाद करण चाहे थी। पुलिस मूजिब जवाबदार जी गिरफ़्तारी ज़ाहिर करे खेस अदालत में पेश कयो वेंदो। जवाबदार जी तबियत ख़राब थी वई जंहिं सबबि खेस सिविल अस्पताल मुंतकिल कयोसीं। बाक़ी रिश्वत वठी आज़ाद करण वारी ॻाल्हि में का सदाकत न आहे। जैकबाबाद वेझो 1 हफ़्तो अॻु मुबैना अगवा थी वियल 7 दर्जे जी शागिर्दियाणी शाइस्ता खोसो जी बाज़ियाबी ऐं बासर जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ वारिसनि जो संदसि पीउ सोहणो खोसो जी अॻवानी में शेरापुर प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुबैना अगवा थी वियल शागिर्दियाणी जे पीउ जो चवणु हो त मुंहिंजी न्याणी खे बासर जवाबदार असगर खोसो पंहिंजे 2 साथियुनि सां गॾिजी घर में घिड़ी हथियारनि जे ज़ोर ते अगवा करे खणी वियो आहे। केस दाख़िल हुजण बावजूद पुलिस खेनि गिरफ़्तार न करे रही आहे ऐं उन्हनि खां रिश्वत वठी खेनि छूट ॾिनी वई आहे। पुलिस मूजिब शागिर्दियाणी जी बाज़ियाबी लाइ लाड़काने में छापा हया आहिनि। जल्द जवाबदार गिरफ़्तार थींदा। होॾां इलाइक़े में चोबोल आहिनि त शाइस्ता खोसो पंहिंजी मर्ज़ी सां घरां निकिरी वई आहे। जैकबाबाद में 20 ॾींहं अॻु क़तल थी वियल नौजवान जे वारिसनि जो जवाबदारनि जी अदम गिरफ़्तारी ख़िलाफ़ लगातार एहतजाज। तैयद बिरादरी पारां मक़तूल जे भाउ मोहम्मद अली शाह जी अॻवानी में औरतुनि ऐं ॿारनि पाक किताब खणी क़ौमी शाहराह ते रेलवे फाटक बंदि करे एहतजाज कयो ऐं जवाबदारनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो कंदे चयो त जेसीं ताईं असांजे नौजवान जा कातिल गिरफ़्तार नथा कया वञनि असीं रोडनि ते हूंदासीं। जैकबाबाद में डेप्यूटी कमिश्नर गज़नफर अली कादरी जी अॻवानी में पुलिस रेंजर्स ऐं कानून लागू कंदड़ इदारनि जो शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में फ्लैग मार्च। डेप्यूटी कमिश्नर मूजिब ईद उल अज़हा वेझो अचण सबबि शहर में हिफ़ाज़ती इंतज़ाम सख़्त करण लाइ फ्लैग मार्च कयो वियो आहे जॾहिं त इन दौरान लॉकडाउन सिक्योरिटी ऐं SOPs ते अमल कराइण खे भी यकीनी बणायो वेंदो। SSP जैकबाबाद मोहम्मद तारिक नवाज़ पारां ओचितो आबाद थाने जो दौरो। थाने ते सफ़ाई जा मुनासिब इंतजाम न हुअण सबबि SSP पारां कावड़ जो इज़हार। SHO ऐं वॾो मुंशी ऑफिस तलब। पुलिस तर्जुमान मूजिब SSP पारां कंहिं बि वक़्तु कंहिं बि थाने जो दौरो कयो वेंदो ऐं थाने ते मुतमइन कुन इंतजाम न हुआ त लाॻापियल अमलदार ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। हाला बाईपास से ट्रॉलर जो मोटरसाइकिल खे टक्कर। मोटरसाइकिल सवार नौजवान राजू भील चिभाट जी फौत। ट्रॉलर ड्राइवर फरार। पुलिस ट्रॉलर के तहवील में वठी थाने मुंतकिल करे छॾियो। लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारिसनि हवाले। कंदकोट में अगवा थी वियल मीरानी बिरादरी जा 3 नौजवान बाज़ियाब न थी सघिया। मला फोरम पारां इंडस हाईवे ते कोहिनूर फ्लोर मिल वटि शिकारपुर कंदकोट रोड ते टायरनि खे बाहियूं ॾेई रोड बंदि करे एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो।
जंहिं सबब सिंध पंजाब ऐं बलूचिस्तान ॾांहुं ईंदड़ ट्रैफिक मुअत्तल थी वई ऐं गाॾियुनि जूं डिघियूं कतारूं लॻी वयूं। मुज़ाहिरीन जो चवण हो त कश्मीर ज़िले में धाड़ेलनि जो राज क़ाइमु आहे। पुलिस अमन अमान वारी सूरत-ए-हाल खे यकीनी बणाइण में नाकाम थी वई आहे, जंहिं सबब अगवा, फुर, धाड़ा ऐं क़त्ल जूं वारदातूं मामूल बणिजी वयूं आहिनि। हुननि घुर कई त असांजा मुग़वी बाज़ियाब कराए ज़िले में अमन करायो वञे। सखर में जमीयत उलमा इस्लाम पारां करप्शन, कब्ज़ागिरी, तरक्याती कम न थियण ऐं सफ़ाई सुथराई न हुअण ख़िलाफ़ मुफ्ती कमरुद्दीन मलाणो, मौलाना उबैदुल्ला भुट्टो ऐं ॿियनि जी अॻवानी में पुराणो सखर जे नुमाइश चौक ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो ऐं चूंडियल नुमाइंदनि ख़िलाफ़ नारेबाज़ी कई वई। अॻवाननि ख़िताब कंदे चयो त चूंडियल नुमाइंदा वोट वठण बाद वॾनि शहरनि में वेही रहिया आहिनि ऐं नैब जे ख़ौफ़ खां अस्पतालनि में दाख़िल थी शहर खे लावारिस कयो वियो आहे, जंहिं सबब करप्शन, कब्ज़ागिरी ऐं गंदगी में इज़ाफ़ो थींदो पियो वञे। हुननि घुर कई त सखर के करप्शन का पाक कयो वञे ऐं कब्ज़ा ख़त्म कराए साफ़ सुथराई वारे निज़ाम खे बहितर बणायो वञे। जैकबाबाद शिया उलमा काउंसिल जे ज़िलई सदर बंदा अली जाफ़री जी वालिदा ड्रिघो अरसो बीमार रहण बाद 60 वरियनि जी ॼमार में लाडाणो करे वई। जनाज़ा नमाज़ में शहर जे सियासी, समाजी, मज़हबी, कारोबारी तंज़ीमुनि जे अॻवाननि तोड़े आम शहरिन जी वॾे अंग में शिरकत। अबाणे कब्रिस्तान में मिट्टी माओ हवाले। चुल बाईपास से अणसुञातल हथियारबंद नूनारी बिरादरी जे 2 ॼणनि खे यरगमाल बणाए रोक रक़म ऐं मोबाइल फोन फुरे फरार थी विया। वाक़े ख़िलाफ़ नूनारी बिरादरी जे माण्हुनि टायरनि खे बाहियूं ॾेई रोड ब्लॉक करे छॾियो। पुलिस ख़िलाफ़ नारेबाज़ी। बलूचिस्तान जे बारखान वारे इलाके में कुछ ॾींहुं अॻु क़त्ल थी वियल सहाफ़ी ऐं सोशल मीडिया एक्टिविस्ट अनवर खेतरान जो क़त्ल केस सूबाई वज़ीर अब्दुर्रहमान खेतरान ऐं संदसि 2 मुहाफ़िज़नि ख़िलाफ़ दाख़िल गिरफ़्तारी अमल में न अची सघी। ही हुयूं हेडलाइंस। भीरिया रोड खां पक्का चांग लिंक रोड जी केतिरी अरसे खां मरम्मत न थियण सबब रोड में खॾा पइजी विया आहिनि, जंहिं सबब रहवासियुनि खे सख़्त परेशानी खे मुंहुं ॾियणो पए थो। रिपोर्ट करे रहियो आहे शरफुद्दीन कीरियो। असां हींअर भीरिया रोड टू पक्का चांग लिंक रोड ते मौजूदु आहियूं, जेका मुसलसिल 30 सालनि खां गुज़िरियल 30 सालनि खां ही तबाहली जो शिकार आहे। हिते जेका रोज़ जो एक्सीडेंट रोज़ जो मामूल बणियल आहिनि। अचो त उन वाले सां शहरनि ऐं ॻोठाणनि खां पुछो त संदन छा चवणु आहे। 5 साल थी विया आहिनि त असांखे रोड नथा वठी ॾेई सघनि, त असां जेको माना इहा हल्के दो हिननि जी ज़िम्मेवारी आहे, हिननि जो फ़र्ज़ु आहे जेके ही पंहिंजे जेको माना इन फ़र्ज़ु निभाइण खां जेको माना इनकार करे वेठा आहिनि। रोड जी हालत तमामु ख़राबु आहे। जब 10 मिनट जो 15 अधु कलाक लॻी थो वञे। गाॾियुनि जी सत्यानाश थी वई आहे। हिते रोड हादसा ॾाढा था थियनि। महिरबानी करे हुकूमत इहा अपील आहे त रोड न उठाइजे। असांखे रोड नथो थिए, ॾाढी ॾुखियाई आहे। अचूं वञूं त रस्ता ख़राबु लॻा पिया आहिनि। अधु कलाक में लॻंदो आहे ऐं कलाक ॾेढ लॻी थो वञे। असांखे ॾुखियाई आहे ॾाढी रोड जी। चोथों 5 साल रोड ही ठहे कोन थो। वॾा वाठा वाठा वीचारा खाई था वञनि, असां मरूं था काॾे वञूं। बसि मजबूरी सां इहो कारोबार हलायूं पिया था। बसि इहा अपील असांजी आहे पीपी खे त साईं कैमली शाह खे, साईं मुरादली शाह खे, साईं सभिनी खे अपील इहा आहे त असांजो रोड ठाहिरायो वञे। 4-4 फुट जा खॾा आहिनि। अलाए घणा हिते एक्सीडेंट, घणी जानू नुक़सान थिया आहिनि। घणा ई माण्हू हिते स्पैर चुकी सघिया आहिनि। घणी ॿार बच्चा जेका आहिनि उन्हनि सां उहा हालत थी आहे जेकी न पुछण वारी आहे। तव्हां शहरनि जा ऐं ॻोठाणनि ऐं ड्राइवरनि जा वीचार ॿुधा। जंहिंजो इहो चवणु आहे त गुज़िरियल 30 सालनि खां रोड ही न ठही सघियो आहे ऐं हितां जे MP ऐं MNA का बि सार न लधी आहे ऐं जेका सो हिते रोज़ जो एक्सीडेंट मामूल बणियल आहिनि ऐं गाॾियूं पिणु ख़राबु थियनि थियूं। उन कैमरामैन कामरान कीरो सां गॾु शरफुद्दीन कीरो, जैकब न्यूज़ भीरिया रोड। ही हुयूं हिन वक्त ताईं जूं ख़बरूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewsht.com में फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।